अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नामियारे मज़ाहिमती शाइर सरकश सिंधी जो असल नालो अब्दुल मजीद वल्द मौलवी अब्दुल्लाह चांडियो हो। संदसि जनम 1 अक्टूबर 1940 ते ॻोठ पलीपोटा सीता विलेज ज़िले दादू में थियो। संदसि वालिद सिंध जो नामियारो आलिम थी गुज़रियो, जंहिंजा केतिरा ई शागिर्द नामवर दीनी आलमनि में शुमार थियनि था, जिन में अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी, मौलाना अब्दुल करीम बेरवारो, मौलाना शाह मोहम्मद अमरोटी, मौलाना अली मोहम्मद हक़ानी ऐं ॿिया क़ाबिल ज़िक्र आहिनि। सरकश सिंधी जो वालिद असल ॾखण लॻ ॻोठ मुला चांडिए, हाणोके जवाबपुर चांडिए ज़िले शिकारपुर जो रहाकू हो, जिते अॼु बि संदसि ॻोठ आबाद आहे। सरकश सिंधी फ़ारसी, अरबी ऐं दीनी तालीम पंहिंजे वालिद बुज़ुर्गवार खां हासिलु कई। जंहिं बाद 1954 खां 1971 ताईं वारे अरसे में हुन फाइनल मैट्रिक BA ऐं B.Ed जा इम्तिहान पास कया। सरकश सिंधी 27 दिसंबर 1961 ते तालीम खाते में प्राइमरी उस्ताद मुक़ररु थियो। शाइरी जी शुरूआति 1954 धारे कयाई। सरकश सिंधी जा केतिरा ई किताब छपजी मंज़िर आम ते अची चुका आहिनि, जिन में दर्द दिल, अमन आब हयात, आज़ादी, प्यार ऐं आज़ादी, सिंधू गाए थी, समुंड छोलियूं ऐं टहक, सच था मर्द चवनि, ज़िंदगी जी गूंज ऐं ॿिया शामिल आहिनि। नामियारे शाइर सरकश सिंधी 5 मार्च 2012 ते वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह लाड़काणे शहर में आहे। ऐं हाणे अवां जी ख़िदमत में पेश करियूं था नामियारे शाइर सरकश सिंधी जी ख़ूबसूरत शाइरी, जेका असां अव्हां लाइ चूंड कई आहे संदसि किताब प्यार ऐं आज़ादी मंझां। चंड चाहियो त हिन राति जे पेट में रोशनी ओत जे, वक़्तु सोचियो त कंहिं चाह सां चेट में दिलि लॻी ओत जे, फ़न तड़पियो लुछो मौत जी भेट में ज़िंदगी ओत जे, सूंहं मुर्की निहारियो त अखिटेट में का ख़ुशी ओत जे, मुंहिंजे अंदरि घुरियो गीत घाड़ेट में सिंध नदी ओत जे। ॾेह में पियो डोला क़ौम तुंहिंजे आसरे, दहशतनि दर दर ते हारियो बाह ऐं पेट्रोला क़ौम तुंहिंजे आसरे, ही हवाउनि मंझि दूंहों जंग जो माहौल आहे क़ौम तुंहिंजे आसरे, सिंध जे सीने में गोलियुनि जो थियो चोॿोला क़ौम तुंहिंजे आसरे, ज़िंदगी जी हर घड़ी हरास डावां डोला क़ौम तुंहिंजे आसरे, पाड़ सरकश क़ौम सां जेको कयो तो कोला क़ौम तुंहिंजे आसरे। निड़ी में कंहिं कुते जो चक नथो घुरां, पराए हथ में पंहिंजो हक़ नथो घुरां, घरनि मां गंदगी कढे छॾणु खपे, अङण मथे उन्ही ते ढक नथो घुरां, जिते हुजे अंबनि जे ॿूर जी सुगंध उते पवे को उभरी अक नथो घुरां, दुनिया खे ज़िंदगी मिली आहे हिकु दफ़ो, लॻिस मौत मार धक नथो घुरां, हा अहिड़ी खीर खां त वे जो ढुक चङो, पवे थो ॿोड़ो जे नक नथो घुरां, का पंहिंजी बाक बि ॿियनि खे छो ॾियां, जॾहिं त मां पराओ तक नथो घुरां, मरी पवां त माॻ ते पुॼी अॻे, वेही रहां थेम थक नथो घुरां, लतनि जे हेठि मुश्किलूं लताड़ ॿियूं, अदीब हां ज़रे जो शक नथो घुरां, हणा सिरनि जी सैन थो मां कोमल, मुला नहां सयन जो फ़क़ नथो घुरां, सजन खां जंहिंजी तो ऐं मूं संभाल कई, हाणे को रईस हिकिड़ो ॾक नथो घुरां, घुरे न मूं खां मुंहिंजी भूं ख़ुदा बि, उन्ही खां मां संदसि फलक नथो घुरां, जॾहिं खां अख पटियमि थे सिंध सिंध पई, सियाल कोट या अटक नथो घुरां, जुए पंहिंजी सॼी जेल थाणा ॾिसी तूं न मायूस थी, नेण अमड़ियुनि दिन जा निमाणा ॾिसी तूं न मायूस थी, छा कंदियूं छावणियूं ॾाढई ॾावणियूं, रोबई ताब ही हाकमाणा ॾिसी तूं न मायूस थी, कीन थींदियूं ढिलियूं दोलहन जूं दिलियूं, ए बिलावल जा पुट घाट घाणा ॾिसी तूं न मायूस थी,
जंगा जंग में ईअं थींदो ता दर दरियूं घर घटियूं रत हाणा ॾिसी तूं न मायूस थी धीअ हजाज जी भेण अरगून जी माउ अल्ताफ़ जी ओ फिलाणा ॾिसी तूं न मायूस थी हाण सरकशो थी का हुड़ी ॾे कुॾी दुश्मननि साण ई वॾ घराणा ॾिसी तूं न मायूस थी तूं न मायूस थी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।